घर जो विकिरो नामंजूर, घर जो विकिरो नामंजूर, हैदर मंजिल जो विकिरो नामंजूर, हैदर मंजिल जो विकिरो नामंजूर, हैदर मंजिल जो विकिरो नामंजूर, कौमी असासे जो विकिरो नामंजूर, असां कराची प्रेस क्लब जे साम्हूं बीठा आहियूं। नाज़रीन, पंहिंजो जस्कम पारां एहतजाज कयो वञे थो हैदर मंजिल खे विकिरे जे ख़िलाफ़। अचो त असां पुछंदासीं। अॼु कोई असांजो प्रोटेस्ट, अॼु कोई असांजो एहतजाज साईं GM सैयद जो हिकिड़ो तारीख़ी रहाइश गाह हुई पंहिंजो हैदर मंजिल जेका निश्तर पार्क जी भरिसां वाक़िअ आहे, उनखे साईं जलाल महमूद शाह चंद पैसनि जी एवज़ विकिरो कयो आहे, जंहिंजे विकिरे जे ख़िलाफ़ असांजो हीउ अॼोको पुरअमन एहतजाज आहे। असां हीउ अॼोको एहतजाज तव्हां साफ़ ई ॿाहिरनि जे अॻियां दांह खणी पहुता आहियूं त हैदर मंजिल का ज़ाती प्रॉपर्टी न, पर उहो क़ौमी विरसो आहे। उन जे विकिरे जे ख़िलाफ़ अॼु असां हिते चप सिबराए खोड़ सारा दोस्त हिते अलामती बुख हड़ताल कंदा, जेको हींअर चप सिबी शाम 4 बजे ताईं उहा बुख हड़ताल असांजी जारी रहंदी। असांजो मुतालबो आहे त हैदर मंजिल जो जेकर कंहिं बिल्डर खे विकियो वियो आहे त फिलफोर उन खां वापसि वरितो वञे ऐं उनखे क़ौमी असासे में शामिल कयो वञे। असां हैदर मंजिल जे ख़िलाफ़ GSN तहरीक हैदर मंजिल जे विकिरे जे ख़िलाफ़ कराची डिवीज़न तरफ़ां GSN तहरीक कराची डिवीज़न तरफ़ां अॼु हिते एहतजाज कयो पियो वञे। जेका अलामती बुख हड़ताल हूंदी ऐं चप सिबराए जेको आहे सो दोस्त हिते बुख हड़ताल ते वेहंदा। असांखे हैदर मंजिल जो विकिरो हरगिज़ मंज़ूर न आहे, छो जो हैदर मंजिल खे असीं हिकु इमारत न पर क़ौमी असासो सम्झूं था। इन क़ौमी असासे जे विकिरे जे ख़िलाफ़ अॼु असीं अची हिते एहतजाज ते वेठा आहियूं। साईं, जीअं त अॼु असां GSN तहरीक कराची डिवीज़न तरफ़ां हिते कराची प्रेस क्लब ते गॾु थिया आहियूं। असांजो मुतालबो इहो आहे त हैदर मंजिल जेको हिकिड़ो ज़ाती मंजिल, ज़ाती हिकिड़ी इमारत न आहे, हिकिड़ो क़ौमी विरसो आहे। उन क़ौमी विरसे जो विकिरो हिकिड़ो सम्झो हिकिड़ो वॾो इंतकाम थी सघे थो, हिकिड़ी वॾी ग़लती चई सघो था उनखे तव्हां, छो त क़ौमी असासा कॾहिं बि विकिरो न थींदा। उन जे लाइ असां साईं जलाल शाह खे चवंदासीं त पंहिंजो फ़ैसिलो वापसि वठनि ऐं जेको आहे हैदर मंजिल खे ॿीहर उनखे आर्कियोलॉजी वारा बि ॿुधोसीं त पहिरियां उहे अची करे हिनखे हिकिड़ो क़ौमी विरसो करनि था ऐं आसार क़दीमा में उनखे शामिलु था कनि, त उन में शामिलु करायो वञे। हीअ 1956 खां वठी करे हैदर मंजिल आहे, हीअ को हाणे जी न आहे। हिन में शेख मुजीबुर रहमान पिणु आयो हुयो, साईं सां मुलाक़ातूं थियूं हुयूं, मुख़्तलिफ़ शख़्सियतूं आयूं हुयूं। हिते जेको आहे त जनरल ज़ियाल हक़ बि आयो हुयो। हिते मुख़्तलिफ़ माण्हू आया। जॾहिं क़ौमी कारकुन साईं GM सैयद जा उन वक़्त जा क़ौमी कारकुन जॾहिं तशद्दुद थियल, जॾहिं ॿाहिरो एहतजाज कंदा, जॾहिं उन ते पुलिस वग़ैरह का तशद्दुद कंदी हुई, त उहे अची हैदर मंजिल ते पहुचंदा हुया ऐं साईं उन्हनि खे लफ़्ज़ी चुमियूं ॾींदो हुयो ऐं हुननि ते लफ़्ज़ी मरहम हुननि जे ज़ख़्मनि ते हणंदो हुयो। त हीउ हिकिड़ो वॾो क़ौमी असासो आहे। हिन जो विकिरे जे ख़िलाफ़ असां हिते वेठा आहियूं ऐं असांजो इहो ई मुतालबो आहे त इन जो विकिरे वारो फ़ैसिलो वापसि वठी करे इनखे जेको आहे त ॿीहर हिनखे तामीर करायो वञे। साईं, हीअ त मिसमार थी चुको आहे, नक्शो हुनजो बिल्कुलु मौजूदु आहे। मिसमार थियण खां वॾी ॻाल्हि न आहे, उहा जॻह वैल्यू उन जॻह जी आहे। हैदर मंजिल कॾहिं बि मिसमार न थींदी। हा, हिकु इमारत, हिकु दीवारूं मिसमार थी चुकनि थियूं, पर उहा मंजिल कॾहिं बि नथी थी सघे। उन नक्शे ते ॿीहर तामीर करायो वञे, छो त कुझु टाइम पहिरियां इहो ॿुधण में आयो त आर्कियोलॉजी वारा हिनखे बि आसार क़दीमा में विझनि था, त उहो ॿीहर त तामीर थी सघे थी। इहो को वॾो मसइलो कोन्हे, त इहो ई मुतालबो आहे त ॿीहर हिनखे तामीर करायो वञे। इहो मुमकिन आहे, नामुमकिन न आहे। फारूक बंगवार, सोच TV कराची। क़ौमी असासे जो विकिरो नामंजूर, क़ौमी असासे जो विकिरो नामंजूर, क़ौमी असासे जो विकिरो नामंजूर, हैदर मंजिल जो विकिरो नामंजूर, 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 हैदर मंजिल जो विकिरो, क़ौमी असासे जो विकिरो।